त कमाई ते हिकिड़ो असां ॾाढो सुंदर प्रसंग संतनि जे द्वारा ॿुधियोसीं कि हिकिड़ा पिता ऐं पुत्र, पीउ पुट ॿई वेठा हुया। पुट वॾो थियो 19-20 साल जो जॾहिं पहुतो त पिता ॾिठो कि हे कुझु कमाए कोन थो, कुझु करे कोन थो। पिता खे आयो गुस्सो, वॾो सेठ हुयो उहो बि, चईंसि ॿुध भाई, अॼु अगरि तूं कमाए ना आहे कुझु रुपया त पोइ ठीकु न थींदी, सोचे वठ तूं। पुट वीचारो घबराइण लॻो, मां कॾहिं कुझु कमायो आहे कोन, कुझु कयो कोन्हे, पर पिता धमकी ॾिनी, अॼु अगरि तूं कमाए ना आहे त ठीकु न थींदी भाई। रोंदे रोंदे पंहिंजी माउ वटि वियो, चई मम्मी ॾिस पप्पा ईअं था चवनि, हा धमकी था ॾियनि भाई तोखे कुझु कमाए अचिणो आहे। हाणे मूंखे त कुझु ईंदो ई कोन्हे। पुट बि अहिड़ो ई हुयो। मां वीचारी, हाणे माताउनि जो त वात्सल्य भाव हूंदो आहे, माता खे दया आई त माता न पंहिंजे पर्स मां हुनखे 10 रुपया उन ज़माने में कढी ॾिना, चई ॿुध तूं घुमी अचिजांइ शाम जो, पप्पा खे वञी करे ॾिजांसि कि भाई मां 10 रुपया कमाए आयो आहियां। चओ हरे राम। ध्यान सां ॿुधजो भाई, जेके यंग जनरेशन वेठा आहिनि उहे त विशेष ध्यान सां। चओ हरे राम। जेके वॾा बि वेठा आहिनि उहे बि ॿुधजो, ईअं न बसि नौजवान ई ॿुधनि। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। अब पुट भी वो घूमी फिरी आयो बढ़िया, 2-3 कलाक अची करे बढ़िया खिली मजाक में बढ़िया मुस्कुराईंदे चई पप्पा हे मां 10 कमाए आयुमि। पिता चयो शाबाश, ॾाढो सुठो भाई, 10 रुपया कमाया आहिनि तूं? हा हा पप्पा। कीअं कमाया? चई उहो सभु न पुछो, बसि मां 10 कमाया आयुमि, मूंखे एतिरो ख़बर आहे। हाणे पीउ त पीउ हूंदो आहे भाई, चई अच्छा शाबाश, ॾाढो बढ़िया, तूं कमाया आहे न, हिकु कमु कर, हाणे खूह में विझी आ। घर में ही उन्हनि जे आंगन में खूह हुयो, उहो बि वीचारो मंगलू राम तुरंत उथियो, सिधो वियो खूह में फिटी करे आयो 10 जो सिक्को। चईसि पुट तूं न कमाया आहिनि। चओ हरे राम। पिता सम्झी वियो तूं न कमाया आहिनि। सम्झी वियो भाई, घर मां ई कंहिं हिन जी मदद कई आहे। घर वारी खां डांटे करे पुछी, चई सच ॿुधाए तूं ॾिनसी? चई हा स्वामी मां ई ॾिना आहिनि 10 रुपया। चई तूं पागल आहे, उनखे वधण त ॾे, कुझु करण त ॾे। चओ हरे राम। न ॾिजांसि ख़बरदार। घर वारी खे सम्झाए छॾी। ॿिए ॾींहुं वरी पीउ चयो वन भाई वरी पैसा कमाया, न कमाईंदे त ठीकु न थींदी। हाणे वरी वीचारो घबराइण लॻो, माता वटि वियो त माता मदद न कई, भाई मूंखे त मना कयो अथई। हाणे उनजी वॾी भेण हुई, उनखे रोई रोई करे ॿुधाई त भेण खे बि दया आई, वरी 10 रुपया उनखे ॾिनई। वरी घुमी फिरी आयो, पीउ खे चवण लॻो पप्पा हे ॾिसो मां 10 कमाया आयुमि। पिता चयो शाबाश, वञी खूह में विझी आ। वरी विझी आयो। चओ हरे राम। पिता वरी मनी मन सम्झी वियो भाई पाण न कमाया आयो आहे। चओ हरे राम। पाण कमाए न आयो आहे। घर मां ई कंहिं पक मदद कई हूंदी, न्याणी खे बि मना कई, चई ख़बरदार तूं बि न ॾेसि पैसा। 3 ॾींहं वरी पिता डांटियो, अॼु अगरि तूं पैसा न कमाया आहे त भाई ठीकु न थींदी, कुझु कमाया। हाणे घर में कंहिं मदद न कई। पिता जे भउ सां निकितो ॿाहिरि, छा कयां छा कयां। सुबुह खां शाम थी वई पर कोई आसरो ई नज़र न अचे, कुझु सम्झ में ई न अचे। हिकिड़ो सेठ माण्हू वीचारो काथे यात्रा पियो करे त ॾाढो हुन वटि सामान हुयो। उन चयो इधर आ भैया, बेटा इधर आ, थोड़ा सामान उठवा दे। हाँ अंकल उठवा रहा हूँ। वीचारे उन सामान खयो, ॾाढी महिनत लॻी सामान खणण में। हाँ थोरो ई परे वियो त हालत ख़राब थी वई, सामान भारी हुयो। त उन सेठ ख़ुशि थी करे उनखे 5 रुपया ॾिना। चओ हरे राम। 5 रुपया उन कमाया, उनखे ॾाढी ख़ुशी थी। भले ही तकलीफ़ मिली, पुठीअ में सूर थियो, हथनि में ॾाढो सूर थियो, खणण में वजन हुयो, पर 5 रुपया मिलिया त उनखे ॾाढी ख़ुशी थी। शाम जो वापसि आयो ऐं पप्पा खे अची करे पंहिंजे चई हाँ पप्पा हे मां कमाया आयो आहियां। चई वाह बेटा शाबाश, वञ खूह में विझी आ। चई कमाल था कयो, खूह में विझी आ? सुबुह खां एॾी महिनत कई आहे, एॾो पुठीअ में सूर पइजी वियो आहे, हथ पेर हलाया आहिनि, तव्हांखे कहिड़ी ख़बर 5 रुपया कीअं कमाइबा आहिनि? एॾी मां महिनत करे आयो आहियां, तव्हां चओ था खूह में फिटी कर। पिता उथियो, मथे ते हथ रखी, चई अॼु तूं कमाया आयो आहे। चओ हरे राम। अॼु तुंहिंजा पंहिंजा कमायल आहिनि त तोखे 5 रुपया बि ख़बर था पवनि न भाई मां खूह में फिटी न कयां। चओ हरे राम। कमाइण में ॾाढी महिनत लॻंदी आहे भाई। हाणे इन ॻाल्हि खे भक्तीअ सां जोड़ियो कि भक्तीअ में बि कमाई करण में, भक्ति नाम कमाइण में ॾाढी महिनत लॻंदी आहे। भजन स्वभाव बदिलण में ॾाढी महिनत लॻंदी आहे।
किरण में टाइम न लॻंदो आहे खूह में फिटी करण में। चओ हरे राम। ऐं जिन सचे मन सां भॻवान जी भक्ति कई आहे उहे खूह में पंहिंजी भक्ति फिटी बि न कंदा आहिनि, यानी उहे व्यर्थ में क्रोध बि न कंदा आहिनि, लालच बि न कंदा आहिनि, अहंकार बि न कंदा आहिनि, उहे भाव रखंदा आहिनि। छो जो उन्हनि खे भक्ति जी महिमा ख़बर आहे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ऐं यंग जेके असांजा भावर आहिनि उहे बि ध्यानु ॾियनि। असां बि कई बार पंहिंजे माता पिता जी कमाई जेकी आई खूह में विझंदा वेंदा आहियूं, हा न। पर जॾहिं पाण कमाइण सिखंदा आहियूं त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे भैया 5 रुपया बि खूह में न विझणा आहिनि। चओ जय श्री कृष्ण।